या आयत पढ़ी मौलाना कौम जे ॻाल्हि वाज़े रखी आहे पंहिंजे तक़रीर में, तो कुरान शरीफ़ जे नज़र में सभ खां पहिरीं अहम शइ आहे त पंहिंजे क़ौम खे आज़ादु ज़ालिमनि जे ज़ुल्म खां आज़ादु करायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बि अल्लाह सही क़ुरान में चयो तो वञी बनी इसराइल खे फ़िरऔन जे चंबे खां आज़ादु करा। असांजे मथां फ़र्ज़ थो थिए त असां पाकिस्तानी अवाम खे अंग्रेज़ जे कारे कानून मां आज़ादु करायूं। असांजे मथां फ़र्ज़ थो थिए त असीं असांजी क़ौम खे वॾेरनि जे ग़ुलामी मंझां आज़ादु करायूं ऐं असांजे मथां फ़र्ज़ थो थिए त हिन मुल्क जे अंदरि उहो निज़ाम आणियूं जेको निज़ाम खुलफा राशिदीन आंदो ऐं मिस्कीननि जे बुख जो दरवाज़ो बंदि थियो। मिस्कीन कुफ्र खां बची विया, मिस्कीन गुमराही खां बची विया। हर माण्हू खे इज़्ज़त जो रोज़गार घर वेठे मिले। उन जे लाइ हीअ जमियत उलमा इस्लाम मैदान ते आहे जेका कोशिशि पई करे ऐं इंशा अल्लाह ताला इहा कोशिशि जारी रहंदी। रिज़ल्ट असांजे हथ में कोन्हे।